अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी पाकिस्तान पैरा मेडिकल स्टाफ KAR 041 सिविल अस्पताल दादू ज़िला दादूअ पारां चांडका कॉलेज में डॉक्टर नौशीन काज़मी जी अलमनाक मौत ते सिविल अस्पताल दादूअ मां राजा रफ़ीक पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो, निसार अहमद लाशारी, मोहम्मद आचिर पंवर, इमाम बख्श उतेरो, कुर्बान अली लुंड, मोहम्मद सिद्दीक खोखर, अमीर बख्श चन्ना, अब्दुल मजीद जतियाल, नज़ीर बबर, रहमान पंवर, मोहम्मद रमज़ान सोलंकी, सरवाण शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई। मुज़ाहिरीन घुर कंदे मुतालबो कयो आहे त डॉक्टर नौशीन काज़मी जे नाहक खून सां इंसाफ़ करे मुलविस कातिलनि खे मुंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।